सिंधी आखाणी ॿुधण जे लाइ असांजे चैनल मुश्ताक परदेसीअ खे सब्सक्राइब कंदा ऐं बेल आइकान खे दॿाईंदा त जीअं नयूं कहाणियूं असां अपलोड कयूं त तव्हां वटि नोटिफिकेशन पहुची वञे। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम प्यारा दोस्तो साथियो ॿुधंदड़ तव्हां सॼणनि जी ख़िदमत में सिक भरियो सलाम। इन दुआ सां चल जिथे हुजो शाद ऐं आबाद हमेशह मुस्कुराईंदा रहो। दोस्तो अॼु असां हिकु नए किसे सां गॾु तव्हांजी ख़िदमत में हाज़िर आहियूं। अॼोको किसो असांजो आहे सची दोस्तीअ जे बारे में। त सची दोस्ती कीअं हूंदी आहे, दोस्तीअ जो नंग कीअं हूंदो आहे। दोस्तो ॻाल्हि था कनि त हिकिड़ो बादशाह हुयो, जेको बादशाह कंहिं ॾींहुं शिकार ते निकितो, पंहिंजे लाउ लश्कर सां गॾु शिकार ते निकितो। हलंदा हलंदा अची जेॾी महिल झंग में पहुता, ॿेले में पहुता, त बादशाह हुकुम कयो त जंहिंजे साम्हूं जेको शिकार अचे उहो उनजे पोयां वञे। हर को पंहिंजे मुंहं सां वञे, मतिलबु जंहिंजे पोयां जंहिंखे साम्हूं जेको शिकार अचे उहो शिकार उन जो आहे, उहो ई उनजे पोयां वञे, ॿिया वरी ॿिए पासे वञे। ईअं टिड़ी पकड़ी आहे। बादशाह जे अॻियां हिकिड़ो हरण अची निकितो, हरण छलांग ॾिनी। बादशाह जो हरण ॾिठो त बादशाह वठी घोड़े खे अड़ी हईं हरण जे पोयां। हरण भॼण जो तेज़ थींदो आहे, हरण वठी भॻो। बादशाह घोड़े खे बादशाह छिकियो। भॼ भॼां तव्हां त हरण हिकिड़ो घाटो झुटो हुजे वणनि जो, हरण छलांग ॾेई टप ॾेई उन में लिकी वियो। बादशाह बि घोड़ो डोड़ाई हरण जे पोयां अची उते पहुतो, हेॾां होॾां ॾिठई, पर हरण अलाए काॾे वियो हले। बादशाह खे हरण ॾिसण में न आयो। हरण ॾिसण में न आयुसि। बादशाह चङो पंधु कयो हो, हरण जे पोयां चङो डुकियो हो। हरण जो बादशाह खे ॾिसण में न आयो त बादशाह मुंझी पियो ऐं चङो पंधु करे आयो त बादशाह खे रस्ते जी बि ख़बर कान पई पए त हाणे मां केतिरो ॿाहिरि निकिरी आयो, पंहिंजे पासे खां, पंहिंजे लश्कर खां केतिरो घणो परे निकिरी आयो। वरी वॾी ॻाल्हि पंहिंजो चवण जो हुयुसि त को ओही वाही बि कोन हुयुसि, अमीर वज़ीर को नौकर चाकर उहो बि को कोन हुयुसि। बादशाह वरी घोड़े ते चढ़ियो, हेॾां होॾां पे बादशाह जूतूं हुयूं त मन भला को माण्हू गॾिजे त हाणे उन खां रुॻो रस्तो पुछी ऐं वापसि थिया। हेॾे होॾे हेॾे आख़िर बादशाह जी नज़र पइजी वई, ॾिसे त हिकिड़ो मेहुनि जो धण आहे, उहे चरनि थियूं पयूं। मेहार जेको आहे उहो हिकिड़े वण जे हेठां पर कंधु हेठि कई वेठो आहे। बादशाह जो ॾिठो त बादशाह खे थोरो ॼण दिलि खे आथत थियो। बादशाह हुनजे वेझो आयो। बादशाह घोड़े ते ई चढ़ियल हुजे। बादशाह मेहार खे चयो त मेहार मूंखे रस्तो ॿुधाए, मेहार मूंखे रस्तो ॿुधाए त रस्तो हितां कीअं निकिरंदो। मेहार ॼण ॿुधो ई कोन्हे। वरी बादशाह हिनखे ॿीहर चयो त मेहार मूंखे रस्तो ॿुधाए, मूंखे पतो बि ॾे, गस जो पतो ॾे। पर ईअं सम्झो को हो को गूंगो हुजे, बादशाह खे वरंदी कान। टे दफ़े बादशाह हिनखे चयो, ओ यार मेहार भलाई करे मूंखे दग लाइ, मां मुंझी पियो। बादशाह जॾहिं हिनखे ईअं चयो त मेहर कंधु मथे खयो, कंधु मथे खणी ॾिठईं त बादशाह घोड़े ते चढ़ी वेठो आहे। बादशाह खे ॾिसी ऐं चईं त बादशाह सलामत, तो मूंखे सॾियो आहे यार, रस्तो न ॾिसे आहे पर तो मूंखे यार सॾियो। हाणे यार जे सॾियो थी, हल त मां तोखे रस्तो ॾेखारियां, मुंझी पियो को मसइलो कोन्हे, बाक़ी यारी छाजे लाइ आहे, हल त मां तोखे रस्तो ॾेखारियां। मेहार अॻियां बादशाह घोड़े ते हुजे, थोरो अॻिते हलिया, हिन बादशाह खे अची रस्ते ते लाथो। रस्तो ॾेखारियईं त हीउ रस्तो सिधो वेंदो। बादशाह खे अची दग लाथी। ईअं सम्झणु बादशाह ते थोरो कयो, बादशाह मुंझियल हुजे। बादशाह जेॾी महिल दग ते पहुतो त मेहार मोटे पियो। बादशाह मेहार खे चयो त यार मेहार को कमुकार न हुजई त मां बादशाह आहियां, बेखुटको थी ऐं मूंखे चइजां, कॾहिं बि को कमकार पवई त मूंखे चइजां। मेहार चयसि त बादशाह सलामत, अलाह तोखे ख़ुशि करे, बादशाही तोखे नेब हुजे, ॿियो नाहे। जेकॾहिं पुछे थो त तुंहिंजा राखा जेके आहिनि उहे मूंखे इन ॿेले में माल चाढ़ण खां रोकनि था। तुंहिंजा सिपाही त भाई बादशाह जो शिकार गाह आहे, हिते माल न चार। सो उहे मूंखे ईअं 8 ॾींहं 10 ॾींहं अचनि था, मूंखे ॻाल्हि वॼनि था, मूंखे झलींदा आहिनि त तूं माल न चार।
सो ॿियो न उन्हनि खे का हिदायत कर त मूंखे झल न मूंखे माल चाढ़। बादशाह हिन खे चयो त राखनि खे मां चवां थो बसि अॼु खां वठी हिन सॼी देह जो मां तोखे ईअं सम्झ त मालिक करे छॾियो, हिन सॼे ॿेले जो तोखे मां मालिक करे छॾियो। तूं थो चईं त रुॻो हुननि खे झल त मूंखे माल चाढ़ण ॾियनि, पर बसि मुंहिंजे पारां तोखे परवानो आहे, हीअ सॼी देह तुंहिंजी आहे, सॼी देह तुंहिंजी आहे। मेहार वापसि ॾियो, बादशाह वापसि थियो। हाणे मेहार खे खुटको कोन, मेहार खे ॿी का लालच हुई कान, मेहार खे हाणे ॼण इजाज़त मिली वई, मालिक थी वियो, सॼे ॿेले जो मालिक थी वियो। हाणे बेखुटको पियो माल चारींदो। बादशाह बि अची पंहिंजी दरबार में बादशाही हलणु लॻो। ॾींहं गुज़रंदा रहिया। हिकिड़े ॾींहुं उहो साॻियो मेहार दरिया जे कप ते वेठो हुजे, दरिया जे कप ते मेंहू काए आयो, मेंहू पाणी पई पियनि, हे पाण वेठो हुजे। ॾिठईं त हिकिड़ी शहज़ादी आहे, जेका सूंहं में सिज ऐं चंड खे बि ईअं सम्झ त शर्म आहे, अहिड़ी त हुनखे अलाह साईं सूंहं ॾिनी। पर हे छा, उहा अॻियां हिकिड़ो शींहुं जेको आहे उहो हुनजे पोयां हुजे। शहज़ादी अॻियां, शींहुं हुनजे पोयां, हिन जे साम्हूं टपिया, हिन जे साम्हूं टपिया। हिन ॾिठो त ईअं झंग में हलिया विया। अजब लॻुसि ॾाढो। वरी ॿिए ॾींहं ते जीअं ई माल खे पाणी पीआरणु आयो, वरी बि साॻियो ॾिठईं त उहा शहज़ादी टपी ऐं शींहुं हुन जे पोयां। शींहं सां गॾु थी रहे, कहिड़ी त सुहिणी सेबती आहे, रहे बि झंग में थी। छो न भला पंहिंजो यार आहे बादशाह, हिन शींहं जो शिकार करायां बादशाह खां, ऐं हीअ शहज़ादी जेका आहे इहा बादशाह खे पहिरायां, यार आहे, केॾो न भलो थींदो। शींहं जो शिकार करायां त शहज़ादीअ सां शादी करायां। इहा सोच करे हिन छा कयो, हिकिड़े ॾींहुं ताज़ो मखण ऐं ॾुध उहो सूखड़ी करे खईं पाण सां गॾु आयो बादशाह जे दरबार। बादशाह वटि आयो, नौकरनि खे अची चईं त बादशाह खे ॿुधायो त तुंहिंजो यार जेको मेहार आहे उहो तोसां मिलणु आयो। नौकरनि अची बादशाह खे चयो, साईं ॿाहिरि हिकिड़ो माण्हू बीठो आहे, चए थो बादशाह खे चयो त तुंहिंजो यार जेको मेहार आहे उहो आयो। बादशाह चयो हिन खे वठी अचो। बादशाह हिन सां भाकुर पाए मिलियो, ॾे ख़बर हाल अहिवाल ॾे। मेहार चयसि त साईं तव्हां सां हवालु करिणो आहे, पर थोरी निवेकलाई हुजे। बादशाह सभिनी अमीरनि वज़ीरनि खे चयो त बाबा दरबार फ़िलहालु बर्ख़ास्त आहे ऐं तव्हां वञो, बाक़ी रहिया वञी पाण ॿ। मेहार बादशाह खे सॼी ॻाल्हि ॿुधाई, ईअं शहज़ादी ॾिठी ऐं शींहुं ॾिठो। सो बादशाह सलामत अहिड़ी त शहज़ादी सुहिणी आहे ऐं रहे शींहं सां गॾु थी। मां इहो सोचियो आहे, मां असांखे ज़रूरत कान्हे, मां जो ॾिठो त मूंखे तूं यादि अची वई, मां चयो त इन शींहं जो शिकार तोखे करायां ऐं इहा शहज़ादी तोखे पहिरायां, इहा तुंहिंजे महल में सूंहे थी, झंग में नथी सूंहे। सो मां आयो आहियां इन जे लाइ। बादशाह जो ॻाल्हि ॿुधी त बादशाह जो वातो पाणी थी पियो। हुनजो एॾी साराह कई शहज़ादीअ जे सूंहं जी। बादशाह चयसि त ठीकु आहे, राति रहियो हिते, अॼोको ॾींहुं रह त पोइ सुभाणे गॾु हलंदासीं। मेहार रही पियो हिन वटि। ॿिए ॾींहं ते बादशाह पाण ऐं मेहार ॿियो पाण सां गॾु केरु कोन खईं, निकिता अची पहुता झंग में। झंग में पहुता, जितां ॾिसंदो हो त हितां रोज़ टपे थी, हे अची हिकिड़ी जाइ ते लिकी वेही रहे, हिकिड़ी जाइ ते लिकी वेही रहिया। हिते बादशाह तीर कमान छिके ऐं शींहं खे मारण जे लाइ, छो जो हुन चयसि शींहुं गॾु हूंदो त बादशाह तीर कमान हथ में रखी तयारु करे ऐं वेठो त हाणे शींहुं टपे त शींहं खे मारे। अञा घड़ी गुज़री त ॾिठनि त बराबरि शहज़ादी बचे थी, शींहुं बि हुनजे पोयां उतां जी टपिया। बादशाह जो शहज़ादी खे ॾिठो त जहिड़ी मेहार तारीफ़ कई हुअसि, हीअ त उन खां वधीक सुहिणी आहे, हीअ त उन खां वधीक सुहिणी आहे।
बादशाह के महल में भला केतरी सुहिणियूं सेबतियूं हुयूं, पर हीअ हिन जी सूंहं ई का आल आई। बादशाह हिन जी सूंहं ॾिसी बेहोश थी पियो, बेहोश थियो ऐं बादशाह हीअं हेठि जो किरियो त तीर कमान जेको हथ में हुयुसि त उहो बादशाह खां हेठि किरी पियो। तीर कमान हेॾां बादशाह किरियो, एतिरे में उहो शहज़ादी ऐं शींहं जेके उतां टपिया पे विया उहे बि ईअं ओचितो इन्हनि जे अखियुनि अॻियां गाइब थी विया। मेहार हिनखे उथारियो। बादशाह जीअं उथियो मेहार खे चयईं त मेहार मूंखे इहो शिकार वरी ॾेखार। माना शिकार हथनि मां वियो हली, मूंखे शिकार वरी ॾेखार। मेहार चयसि हाणे बादशाह सलामत तव्हां हिते वेहो, तव्हां हिते वेहो त हिन शिकार जी ॻोल्हा मां थो कयां, पोइ अची तव्हांखे ॿुधायां। हिन बादशाह खे हुते वेहारे ऐं पाण अकेलो उथियो। शहज़ादी ऐं शींहं जा पेरा खईं, पेरा खणंदो 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 आख़िर अची झंग में पिया। झंग में पिया तो हेॾां होॾां लौणा हई, हलंदो हलंदो अची हिकिड़े गुग ऊंदाही हुजे, गुग ऊंदाही उते अची पहुती। सफ़ा ई ऊंदहि हुई। ईअं अखियूं महिटियईं, ॾिसे त साम्हूं शींहं ॾाढे मज़े सां उहा साॻी शहज़ादी उन जे गोॾे ते कंधु रखी ऐं सुतो पियो। शहज़ादी वेठी आहे, शींहं उन जे गोॾे ते कंधु रखी सुतो पियो। शींहं ॾिठईं त सुतो पियो आहे, हे आस्ते आस्ते अची हिन शहज़ादी खे चयो त मुंहिंजो दोस्त हिन मुल्क जो बादशाह आहे, मुंहिंजो दोस्त आहे उहो हिन मुल्क जो बादशाह आहे। मां हुन सां तुंहिंजी ॻाल्हि कई आहे, सो उहो तुंहिंजे लाइ हिते आयो आहे। हीअं सम्झ तुंहिंजी ॾाढी सिक अथसि, हैरान ऐं परेशान लॻो पियो आहे। मां हींअर बि हुनखे उते वेहारे आयो आहियां दरिया जे कप ते, ॿेड़ी झली वेठो आहे। मां आयो आहियां उत हिन शींहं बेकार जानवर सां तूं सॼी ज़िंदगी गुज़ारींदी। तूं हल, तोखे बादशाह पाण सां गॾु वठी हलां। हाणे हूअ बि उते मजबूर हुई शींहं सां रहण में। हिन खे चयईं त मां हलां त, पर हिन भला मां मुंहिंजी जिंदगी कीअं छुटे, हिन भला मां त मुंहिंजी जिंद छॾाए, हिन मां जिन छॾाए त पोइ हलां न मां तुंहिंजे यार वटि, बादशाह वटि। मेहार हिन खे चयो त हाणे हीअं कर, शींहं जो कंधु वेझो अची हिन खे चयईं त शींहं जो कंधु मां थो गोॾो ॾियांसि, शींहं खे तूं मां मारियां, तूं मुंहिंजो ई पेरा खणी वञ, जंहिं पेरनि सां मां आयो आहियां, तूं मुंहिंजा ई पेरा खणी वञ, मुंहिंजो यार बादशाह उते वेठो थी। पोइ वञी तूं बादशाह खे चयो, बादशाह खे ॿुधाए मां हिते वेहां थो, बादशाह खे ॿुधाए त पोइ बादशाह तीर कमान पाण सां गॾु खणी अचे, तूं बादशाह सां गॾु अचु त बादशाह अची हिन शींहं खे मारे त पोइ गॾिजी हल। शहज़ादी चयसि ठीकु आहे। हे आस्ते अची वेठो, शहज़ादी आस्ते आस्ते पंहिंजो कंधु गोॾो कढियो, हिन हेठां गोॾो ॾिनुसि, शींहं साॻियो हिन जे गोॾे ते कंधु रखी ऐं शींहं साॻियो सुतो पियो हुजे। शहज़ादी हिन जे पेरनि सां पेरा खणी ऐं शहज़ादी भई हे हाणे वेठो हुजे बादशाह जे इंतज़ार में त बादशाह अचे तीर कमान खणी शींहं खे शिकार करे, शींहं खे मारे त मां बि हितां। शहज़ादी पेरा खणंदी 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 तां त अची उते पहुती जिथे बादशाह वेठो। बादशाह वेठो, बादशाह जो हिनखे ॾिठो, बादशाह ॾाढो ख़ुशि थियो। हिन बादशाह खे चयो त बादशाह तुंहिंजो यार जेको आहे उन क़ुर्बानी ॾिनी आहे, उहो उते वीचारो वेठो आहे, शींहं उन जे गोॾे ते कंधु रखियो ऐं सुतो पियो आहे। सो मूंखे मोकिलियो अथई त बादशाह खे चयो त तीर कमान खणी अचे त हिन शींहं खे मारे त पोइ तव्हां गॾिजी हले। बादशाह जो हिनखे ॾिठो त बादशाह खां पंहिंजो यार बि विसरी वियो। बादशाह खणी ॿेड़ी खे हकिलियो, ॿेड़ी खे हकिलियो, हिनखे चई वेह बसि हलूं। बादशाह खणी ॿेड़ी खे हकिलियो, ॿेड़ी हलणु लॻी, ॿेड़ी हलणु लॻी, तव्हां त बादशाह वञी पंहिंजे मुल्क पहुतो, बादशाह पंहिंजे मुल्क पहुतो। हेॾां मेहार वीचारो बादशाह जे इंतज़ार में वेठो त इजो बादशाह थो अचे ऐं बादशाह अची शींहं खे मारींदो, शींहं खे मारींदो त पोइ तव्हां गॾिजी हलंदासीं। हाणे हिन क़ुर्बानी इहा ॾिनी, हीअ शहज़ादी बि बादशाह खे पियो पहिराए
पर बादशाह हुन में पंहिंजे उन ख़ुशीअ में एॾो थी वियो जो बादशाह खां हे यार वीचारो विसरी वियो, या हिन जी जेका तकलीफ़ हुअसि उहा विसरी वियसि, या इहो कोन सोचई त हे वीचारो हुते मौत जे मुंहं में वेठो आहे, वञी हिन खे बचायां मुंहिंजे करे। बादशाह पंहिंजी ख़ुशीअ में होॾे वियो हलियो, हे वीचारो इंतज़ार में वेठो हुजे त हाणे ॼाण बादशाह आयो। नेठि चङो टाइम गुज़रियो, चङो टाइम गुज़रियो, पर न शहज़ादी मोटी न बादशाह मोटी। हाणे उथे बि कोन पियो, गोॾो कढंदुसि त शींहुं जाॻंदो। चङो टाइम गुज़रियो त ईअं शींहं खे पाण सुजाॻी थी। शींहं खे जो सुजाॻी थी त शींहं ईअं अखि खोले ऐं शींहं रड़ करे चयो त मुंहिंजो यार काॾे वियो। मेहार चयसि तुंहिंजो यार वियो मुंहिंजे यार ॾे, हाणे मां आहियां तुंहिंजो यार। शींहं चयसि त उहो वरी तुंहिंजो यार कीअं थियो, जो चईं थो त मुंहिंजो यार वियो तुंहिंजे यार ॾे, उहो वरी तुंहिंजो यार कीअं थियो? इहो तुंहिंजो यार तॾहिं चवां हा जॾहिं मूंखे मारे तुंहिंजी जिंद छॾाई आहे। हाणे तोखे हिते ॿोहे में ॾेई पाण वियो आहे हलियो। अड़े यार खे अहिड़ा चइबा आहिनि, यार खे अहिड़ा चइबा आहिनि। यार अहिड़ा थींदा आहिनि, यारीअ जा दम वॾा थींदा आहिनि। हाणे ॿी त मां तोखे ॿुधायां त यार कीअं थींदा आहिनि। हाणे हिते शींहं किसो शुरू कयुसि। शींहं चयसि त कंहिं बादशाहीअ में हिकिड़ो बादशाह जो पुटु शहज़ादो, उन जी मोदीअ जे पुट सां हूंदी दोस्ती। शहज़ादो सॼो ॾींहुं हुन मोदीअ जे हट ते वेठो हूंदो। सुबुह थिए अचे पंहिंजे यार वटि, वरी सिजु लहे त वापसि, जिॾे वञनि ॿई गॾु। माण्हुनि अमीरनि वज़ीरनि बादशाह खे चयो त साईं शहज़ादे जो दोस्त कहिड़ो कयो आहे, दोस्त पाण जहिड़ो त करे हा। वॾी ॻाल्हि त सॼो ॾींहुं हुते वेठो आहे, नथो कुझु पढ़े, नथो कुझु करे, नथो कुझु का सिखे। मुस्तक़बिल जो बादशाह आहे, हीउ बादशाही कीअं कंदो? बादशाह ॿुधी ॿुधी बेज़ार थी पियो, ख़बर बि हुयसि। बादशाह मोदी जे पुट खे घुराए, पंहिंजे पुट खे कोन पियो चई सघे, मोदी जे पुट खे घुराए। बादशाह उनखे घुरायो पहुतो, जीअं वीचारो पहुतो त बादशाह चयसि तो मुंहिंजे पुट खे ख़राबु कयो आहे, तंहिंजे करे अॼु जो अॼु, हूअं मां मारियई हा पर पुट जे करे छॾियईं थो, अॼु जो अॼु मुंहिंजी बादशाही मां निकिरी आहे। बादशाह जो हुकुम हुयो, केरु हुनखे चैलेंज करे। बादशाह जे हुकुम मूजिबि इहे वीचारो बादशाही छॾे ऐं निकिरी पियो। खणी कई मुंहुं, हलंदो 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 नेठि वञी कंहिं ॿी बादशाही में पहुतो। रब जी कुदरत, हे जंहिं बादशाही में पहुतो, शहर में पहुतो, उतां जो जेको बादशाह हुयो उहो को उन ॾींहुं गुज़ारे वियो। उतां जो बादशाह को उन ॾींहुं गुज़ारे वियो। उहो जो गुज़ारे वियो हो त उन बादशाह खे औलाद कोन हो, औलाद कोन हो। बादशाह मरण महिल वसियत करे वियो हो त मां जे मरी वञा त मुंहिंजो लाश तेसि ताईं न दफ़नाइजो, मुंहिंजो बाज़ जेको आहे उनखे उॾाइजो। पोइ मुंहिंजो बाज़ जंहिंजे मथां वञी वेहे उनखे इन तख़्त ते विहारे। सो उन महिल उहे शहर जा माण्हू उहा रस्म अदा पिया कनि। हे छोकिरो बि अची उते पहुतो, हे बि अची उते पहुतो, जेको बादशाही हुकुम मूजिबि शहर छॾे निकितो हो, हे बि अची उते पहुतो। माण्हुनि जो मेड़ हुजे, हिन जो मेड़ ॾिठो त हे बि अची उते पहुतो। हेॾा बाज़ जो छॾियुनि त बाज़ न ॾिठो खाॿो, न ॾिठो साॼो, बाज़ बि सिधो वञी जीअं हे बीठो हो, बाज़ वञी हिन जे मथे ते बि बीठो। माण्हुनि जो ॾिठो त माण्हुनि चयो त बाज़ बेसम्झ पखी आहे, बाज़ भुलिजी पियो आहे, अदा बाज़ खे ॿीहर उॾाए। वरी जो बाज़ खे उॾाइनि, बाज़ वरी बि साॻो मोदीअ जे पुट जे मथां अची वेठो। जॾहिं ॿियो दफ़ो बाज़ वेठो, चयो न बसि हाणे बसि छॾियो, बादशाही जो हक़दार हीअ आहे, जेको बि आहे हीअ आहे। हिन खे वठी वञी विहारियमि तख़्त ते, वेंजारे सिंजारे बादशाही वेस वॻाए हिन खे बाराए खणी तख़्त ते विहारियो। अहिड़ी तरह हे ग़रीब जो ॿारु वञी तख़्त ते वेठो, बादशाह थी वेठो। बादशाही हुकुम मूजिबि निकितो त हुयो, पर हिन खे पंहिंजे यार जी जुदाईअ जो ॾाढो ॾुखु हुयो त भला दोस्त हूंदो हो, सॼो ॾींहुं हुन सां गॾु हूंदो हुउसि, जेकर उहो बि मूं सां गॾु हुजे हा। पर हाणे बादशाह खे मां छा चवां, बादशाह हुकुम हुयो, उन जे करे निकिरी आयुसि। वरी अॼु बादशाही मिली आहे,
बादशाही जी बि ख़ुशी पंहिंजी जाइ ते, पर हिनखे दोस्त खां जुदा थियण जो ॾुख वधीक हो। जेकर उहो बि मूं लाइ हुजे हा, मूंसां हिते हुजे हा, पर ठीकु आहे। इहो आहे त जे मूंखे हुनजी छिक आहे त मुंहिंजे यार खे बि ज़रूरु मुंहिंजी छिक हूंदी। मुंहिंजो यार बेख़बर आहे, उनखे ख़बर न आहे त हिनजे पीउ मूंखे मुल्क निकाली ॾिनी आहे। मूंखे उमेदु आहे त मुंहिंजो यार मुंहिंजी ॻोल्हा में ज़रूरु ईंदो। मुंहिंजो यार जहिड़ो तहिड़ो न आहे, मुंहिंजो यार मुंहिंजी ॻोल्हा में ज़रूरु ईंदो। बादशाह वारो पुटु उहो मुंहिंजी ॻोल्हा में ज़रूरु ईंदो। हिन छा कयो जो हाणे बादशाह त थी वियो, हिन हिकिड़ो मुसाफ़िर खानो हुयो, पर अञा बि वॾो हिकिड़ो मुसाफ़िर खानो हुकुम कई त मुसाफ़िर खानो तयारु थियो। जेके बि परदेसी अचनि उहे अची इन मुसाफ़िर खाने में टिकनि। मुसाफ़िर खाने में टिकनि। हे पाण शाम जो डेली इन रूटीन ठाहे छॾी त वञी उन मुसाफ़िरनि सां मिलंदो, मुसाफ़िरनि सां मिलंदो, ॻोल्हा कंदो त मन मुंहिंजो यार हिते अचे। हिनखे पक ई त मुंहिंजो यार मुंहिंजी ॻोल्हा में ज़रूरु ईंदो। होॾां हिनजो जेको दोस्त हुयो बादशाह वारो पुटु, उहो बेख़बर हुजे, उहो जीअं हिन जे दुकान ते आयो त ख़बर पियसि त भाउ तुंहिंजे पीउ हिनखे मुल्क निकाली ॾेई छॾी, तुंहिंजे करे। काॾे वियो का ख़बर न आहे। हिन जो ॻाल्हि ॿुधी त ॾाढो हिनखे ॾुख थियो, पीउ ते कावड़ पायसि, पर सोचईं त हाणे हे जेको आहे त हिन वीचारे खे सज़ा त मुंहिंजे करे मिली आहे, हिनखे सज़ा त मुंहिंजे करे मिली आहे। सो हिन छा कयो जो न पीउ खां मोकिलाईं न माउ खां मोकिलाईं, जीअं दोस्त जी ख़बर पियसि। हाणे इहा ख़बर कान हुई त काॾे वियो। अला तो हार करे हिन बि खणी मोह कई, दोस्त जी ॻोल्हा में निकितो। हलंदो 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 पुछाऊं कंदो कंदो, कॾहिं कहिड़े शहर में, कॾहिं कहिड़े शहर में, कॾहिं कहिड़े शहर में, नेठि हलंदो हलंदो हिकिड़े ॾींहुं अची हे शहज़ादो उन मुसाफ़िर खाने में टिकियो जिथे हिन जो यार हुजे बादशाह। बादशाह रोज़ शाम जो ईंदो हो मुसाफ़िरनि सां मिलण। हुनखे इहा ई हुई त मुंहिंजो दोस्त ज़रूरु ईंदो। सो उहो बि शाम जो जीअं अञा पहुतो, ॾिसे त भला मुंहिंजो यार आयो। हिन कोन सुञातो, हिन सुञातो त मुंहिंजो यार, छो जो हे बादशाही वेसन में हुयो। नौकरनि खे हिन हुकुम कयो त हीउ जेको महिमान आहे, इन महिमान खे वेंजारे सेंजारे नओं वॻो पाराए ऐं मूं वटि वठी अचेसि। नौकरनि हिनखे चयो त बादशाह जो हुकुम आहे, तूं हल। हिनखे वेंजारे सेंजारे तयारु करे हिनखे बादशाह वटि वठी आया। जीअं हिनखे बादशाह वटि वठी आया त हिन उथी ऐं दोस्त खे भाकुर पातो। जेॾी महिल हिन भाकुर पातुसि त हिन ॾिठो, अड़े हे त भेण मूं वारो साॻो यार आहे, मोदीअ जो पुटु। हे त मूं वारो साॻो यार आहे, मोदीअ जो पुटु। ॾाढो ख़ुशि थियो, वेठा पाण में हिक ॿिए खे हाल हवाल ॾिननि। उन खां पोइ हिन मोदी जे पुट हिनखे चयो त दा हीअ जेका मूंखे बादशाही मिली आहे न, इहा बादशाही बि तुंहिंजी अथई, तूं एतबार कंदे, मूंखे उमेदु हुई त तूं ज़रूरु ईंदे। मां अञा ताईं हिन बादशाही जेका कयां थो, हे जेको महल आहे, मां हिन महल खे बि चङी तरह अञा कोन घुमी ॾिठो आहे, ऐं मूंखे इहा ई उमेदु हुई त तूं ज़रूरु ईंदे, त पोइ गॾिजी घुमंदासीं। सो हाणे आयो आहियां, अॼु हल त मां पाण बि महल घुमां, तोखे बि महल घुमाए। उथिया ॿई, वॾो बादशाही महल हुजनि, बाग बागीचा हुजनि, ये घुमाए पियो दोस्त खे। घुमंदा 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 हिकिड़े कमरे में आया, ॾिसनि त भित ते हिकिड़ी तस्वीर छापी पई आहे। वेझो आया, ॾिठनि त भित ते हिकिड़ी तस्वीर छापियल आहे, पर तस्वीर कंहिं शहज़ादीअ जी तस्वीर आहे। शहज़ादीअ जी तस्वीर आहे जेका हिकिड़े हथ में अंब पकड़ी बीठी आहे, अंब अथसि, उहो अंब पकड़ी बीठी आहे। हाणे हिन वारो यार जेको शहज़ादो हुजे, जंहिंखे महल घुमाए पियो, शहज़ादो जॾहिं उते पहुतो ऐं तस्वीर ते हिन जी नज़र पई त अहिड़ी त उहा सुहिणी हुई, ऐं तस्वीर ठाहिण वारे खे बि जी बि कारीगरी हुई, जो हिन ॾिठो त हे ईअं सम्झो मस्तु थी पियो, ऐं सम्झ ईंदे ॼण हक़ीक़त में आहे। शहज़ादे जो अकुल चरख़ थी वियो, ऐं शहज़ादे ईअं हथु उभो करे हिनखे चयो त महबूब मूंखे अंब ॾे। हुनखे जो अंब हथ में हो, चए महबूब मूंखे अंब ॾे। पर हाणे तस्वीर में साह हुजे त हिनखे अंब ॾियनि,
पर हे ॼण दीवानो थी पियो, हथ झले ईअं पियो चएसि त महबूब मूंखे अंब ॾे। हे वीचारो अची परेशान थियो त भणा हे छा, दोस्त खे वठी आयो बि क़िस्मत सां, केॾे इंतज़ार खां पोइ आयो, पर हाणे त हे वॾी ॻाल्हि थी वई। शहज़ादो हीअं हथ झलियूं बीठो हर हर वेठो इहो। हाणे भणा जेसि ताईं हिनखे इहो अंब न मिलंदो या इहो शहज़ादी न मिलंदी त हे त सऊं थींदो ई कोन, हे छा कए। पर हाणे बादशाही बि दोस्त जी आहे, इहा शहज़ादी बि दोस्त जी आहे, पर हाणे इहा शहज़ादी हथ कीअं कयां। हिन नौकरनि खे घुराए, नौकरनि खे घुराए हिन चयो त हीअ जेका बिल्डिंग आहे, हे महल जेको आहे, हे महल कहिड़े कारीगर ठाहियो आहे, ऐं इहा तस्वीर जेका इहा तस्वीर कंहिं कढी आहे। नौकरनि ॿुधायो साईं फलाणा फलाणा कारीगर या फलाणा तस्वीर लाइ बि ॿुधाइनि त साईं फलाणो जेको आहे फलाणा फलाणा कारीगर हुया, उन्हनि ते तस्वीरूं ठाहियूं। हुकुम थी वियो, कारीगर बि अची विया, कारीगर अची विया, हीअ तस्वीर कंहिं ठाही आहे, नेठि हिकिड़ो कारीगर आयो, उन चयो त साईं हीअ तस्वीर मां ठाही आहे। हिन पुछा कयसि तो जेका हीअ तस्वीर ठाही आहे, इहा तस्वीर तो किथे ॾिठी जेका तो हिते छापी आहे। हुन चयसि मां हिकिड़े ॾींहुं दरिया जे कप ते बीठो हुउसि, हिकिड़ो ॿेड़ो अची उतां टपियो, जंहिंमें ॾाढी मलूक मुहांडरे वारी शहज़ादी वेठी, ॾिठुमि त अंब हुनजे हथ में हो। मूंखे अहिड़ो हिकिड़ो इहो मंज़र वणी वियो, मुंहिंजी अखियुनि ईअं सम्झो दिमाग़ ते ॼण चिटिजी वियो। जॾहिं मां हिते तस्वीरूं पियो ठाहियां त मूंखे उहा साॻी ज़हन ते हुई, उहा साॻी तस्वीर मां हिते छापी आहे, मां उहा उते ॾिठी। हिन चयो त हाणे हिनजी ॻोल्हा कयां, बाक़ी न त हे दोस्त हथनि मां वञे थो। शहज़ादे खे वठी आयो, शहज़ादे खे अची सुम्हारियो। हिन चयो हाणे इहा ॻोल्हा बि मूंखे करणी आहे। जीअं कारीगर हिनखे ॾसियो, हे आयो दरिया ते आयो, जीअं हुन ॾसियुसि त हिन साइड ते ॿेड़ो वियो पिए, हे किनारो ॾेई हलियो, हलंदो 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 नेठि अची हिकिड़े बाग़ में पहुतो। बाग़ में अची, वॾो हिकिड़ो बाग़ हुजे, आलीशान बाग़ हुजे, उते बाग़ में अची पहुतो। ईअं ॾिठई त मालिण आहे उहा उते बाग़ में गुल पई थी चूंडे। हे जो हुनजे वेझो आयो त हुनजो माईअ हिनखे ॾिठो त उहो परेशान थी वियो। हिनखे चयईं त तूं हिते कीअं आयो, लॻे थो त को ॿाहिरियो माण्हू आहे, हे असांजे शहज़ादीअ जो बाग़ आहे, ऐं वॾी ॻाल्हि त असांजी शहज़ादी न नर जो नालो थी ॿुधे, न वरी कंहिं नर खे सहे थी। तूं जो हिते आयो आहे त तोखे बि माराए छॾींदी, कंहिंखे ज़रूरत न आहे जो अॼु ॾींहं ताईं हिते आयो हुजे, तूं हिते कीअं आयो आहे। हिन चयसि त मां परदेसी आहियां, मुसाफ़िर आहियां। ईअं चई हिन छा कयो, 2 अशर्फियूं कढी ऐं हुनखे ॾिनई, माना ईअं सम्झो रुश्वत लालच, वीचारी ग़रीब हुनखे जो मिलिया, हिनखे चई मूंखे पाण वटि लिकाए, मां परदेसी आहियां, मूंखे ख़बर न हुई, मां तॾहिं हिते आयुसि, मां सुबुह जो हलियो वयुमि। मालिन हिनखे कंहिं कुंडड़ीअ में विहारे छॾियो, पाण गुल पटण खे लॻी वई। हिन गुल पटिया गॾु कई, आई ऐं हुन में हार पई ठाहे। हिन चयसि इहे गुल मूंखे ॾे त तोखे हार माथो पाए पोइजांइ। हिन गुल ॾिनसि, हिन हुन मां हिकिड़ो हार ठाहे, अहिड़ो हिकिड़ो सुहिणो हार ठाही जो मालिन ॾिठो त उन सोचियो त मां बि कॾहिं अहिड़ो हार न ठाहियो। मालिन छा कयो जो उहो हार खई, उहो हार खणी आई शहज़ादी जेका उन शहज़ादी वटि आई, उनखे डेली हार ॾींदी, अची उनखे हार ॾिनी। शहज़ादी जो हार ॾिठो त हार ॾिसी हिनखे चई त हीउ हार तुंहिंजो ठहियल त न आहे, हीउ हार कंहिं तयारु कयो आहे, मूंखे जल्दी ॿुधाए, हीउ तुंहिंजे हथनि जो त न आहे। मालिन अची परेशान थी त भणा हाणे तो राज़ आउट थिए, पराओ मर्द विहारियो अथमि, लिकायो अथमि, शहज़ादी अॻई हुननि ते कावड़ियल, ऐं हार बि हुनजे हथ जो। हाणे कीअं मां हिनखे ॿुधायां त मुसाफ़िर आहे हिकिड़ो, उन ठाहियो आहे, मां हुनखे पाण वटि लिकायो आहे, हीअ त भणा मौत जे मुंहं में थी वञा। हुनजो ज़ोर रखियुसि, हिन शहज़ादी खे चयो त मुंहिंजी धीउ आहे, शादी थियल हुअसि, ॿाहिरि रहंदी आहे, उहा अॼु आई मूं वटि, सो मां जो हार पई ठाहियां त उन चयो त मां मूंखे ॾे त मां थी तोखे हार ठाहे, हे हार उन ठाहियो। शहज़ादी चयसि त ॾाढो हार मूंखे वणियो,
तूं इन पंहिंजे धीउ खे मूं वटि वठी आहे, इन पंहिंजे धीउ खे तूं मूं वटि वठी आहे, जंहिं अहिड़ो सुहिणो हार ठाहियो। हिन मिड़ई कूड़ हे त जिंद छुटे, पर हाणे शहज़ादी जो चयसि त इन खे मूं वटि वठी आहे त वरी अची वीचारी फाथी। पण हाणे कीअं कयां? आई अची हिन सां ॻाल्हि कई त मूंखे त तो वेल में विझी छॾियो, मूंखे त तो वेल में विझी छॾियो, मां त ॾाढो अची फाथसि, मां हितां हार खणी वियसि त उहा ख़ुशि थींदी, पर उते फासी पियसि, वरी जो है कूड़ त वरी उन कूड़ में फासी पियसि। हाणे थी चए त पंहिंजी धीउ खे वठी आहे, हाणे शहज़ादी तोखे घुरायो आहे, हाणे मां कीअं कयां? तोखे ॾिसंदी त तोखे त माराईंदी, पर मूंखे बि माराईंदी। हाणे कीअं कयां? जे नथी वठी वञा त बि ॾमिर बि। हिन चयसि हाणे तूं हीअं कर, शहज़ादी खे चयो त मुंहिंजी धीउ जी तबियत सही न आहे, 2 ॾींहं खनि तूं हुन खां मोहलत वठि, पोइ मां तोसां गॾु हलंदुसि। हाणे तेसि ताईं तूं हीअं कर जो मुंहिंजा कन टोप त मां ईअं कननि में पाइबा आहिनि, वाला वग़ैरह पाइबा आहिनि, त पोइ मां तुंहिंजी धीउ थी हुते हल। नेठि मालिन हिन जा कन टोपिया, ॾींहं 2 खां पोइ हिनखे बाक़ाइदे माइन वारा कपिड़ा पाराए हिनखे शहज़ादी वटि वठी आई। शहज़ादी वटि वठी आई, शहज़ादी हिनखे चयो त अॼोकी राति तुंहिंजी धीउ जेका आहे उहा हिते मूं वटि रहे, अॼु तुंहिंजी धीउ मूं वटि रहे, सुभाणे तूं हिनखे वठी वञ। मालिन जी फाथी त बिना राज़ न आउट थिए, पर हाणे हुनजो जो हुकुम हुयुसि मञिणो पियुसि। ईअं रोंदी रोंदी अची घर पहुती त बिना अलाए सुभाणे छा थी। हाणे हीअ उते वेठी हुजे, मालिन जे धीउ जे रूप में। ईअं कचहरी कंदे कंदे हिन शहज़ादी खां अंगल करे पुछियो त शहज़ादी हिकिड़ी ॻाल्हि त ॿुध। पुछे? चई हा चयो। चई तूं नर ते छो चिड़ंदी? अमां ॻाल्हि थी करे त तूं नर ते छो चिड़ंदी? तूं चिड़ंदी आहीं तो मां तोखां उहो थी पुछां त तूं नर ते छो चिड़ंदी? शहज़ादी चयसि इन ॻाल्हि त लही वई। चई न मूंखे ॿुधाए। चई जे ॻाल्हि ॿुधाईंदीसि त पोइ मुंडी कटींदीसि, ॻाल्हि ॿुधाईंदीसि त पोइ मुंडी कटींदीसि। हिन चयसि मूंखे इहो शर्त क़बूल आहे। शहज़ादी चयसि हाणे ॻाल्हि ॿुध। चई मां हिकिड़ी राति सुती पई हुयसि, मां राति जो ॾिठो ख़्वाब, मां ख़्वाब में ॾिठो त मां हरणी थी पई आहियां, मां थी पई आहियां हरणी थी पई आहियां। मूंखे हिकिड़ो बच्चो बि थियो आहे, मां उन बच्चे सां झंग में घुमंदी रहां थी, झंग में रहां थी। हिकिड़े ॾींहुं झंग में को बादशाह आयो आहे शिकार कर, उन खे ॾिसी मां ऐं मुंहिंजो जेको नर हरण हुयो असां वञी हिकिड़े कुड़ में लिकी वेठासीं। बादशाह शिकार कयो, मोटियो बि वियो त बादशाह जो हिकिड़ो नौकर हो, उन जी नज़र पइजी वई असां ते। उन बादशाह खे चयो त साईं बीहो, शिकार त हिते पियो आहे। मां जो ॾिठो, मां पंहिंजे नर खे चयो त बच्चे खे खण त हितां भॼी निकिरूं, असांखे ॾिठो अथनि हाणे असांखे मारींदा, बच्चे खे खण त हितां निकिरूं। पर मुंहिंजे नर चयो त न, मुंहिंजो बच्चे में छा वञे, मां वञे थो, मां वञां। मां हुनखे ॾाढियूं मिनतूं कयूं, पर मुंहिंजो नर जेको हुयो उहो भॼी वियो। लाचार मां बचड़े खे खयो ऐं जीअं मां टप ॾियण ते हुयसि, बचड़े खे खणी ऐं जीअं मां टप ॾियण ते हुयसि त मूंखे पुठियां तीर लॻो। जीअं तीर लॻो त मां छिरक भरे जाॻी पियुसि, निंड में हुयसि, तीर जो लॻो त मां छिरक भरे जाॻी पियुसि। पर मां जो हुनजो ख़्वाब ॾिठो त मां दिलि में चयो त भला नर बेवफ़ा आहे। बसि उन खां पोइ मुंहिंजे ज़हन में वेही वियो, तंहिंजे करे हाणे मां नर जे नाले ते चिड़ंदी आहियां। इहा ॻाल्हि करे ऐं शहज़ादी तलवार हंसि, जीअं ही बि ॾिसे पियो, जीअं शहज़ादी तलवार में हथु विधो त हे टप ॾेई ऐं वठी भॻो, हे टप ॾेई वठी तव्हां भॻो। शहज़ादी खां जिन छॾाई वठी भॻो, शहज़ादी खां जिन छॾाई भॻो। आयो मालिन वटि, मालिन सां अची ॻाल्हि कई, मालिन सां ॻाल्हि कई, मालिन खे चई त हाणे इन शहज़ादीअ जो गिलो मां थो कयां, तूं परेशान न थी, शहज़ादीअ जो गिलो मां थो कयां। हिन छा कयो जो सिधो वियो झंग में, सिधो वियो झंग में। उतां हिन हिकिड़ी हरणी बि हथु कई ऐं उनजो बचिड़ो बि हथु कई, हरणी बि हिन हथु कई ऐं हिकिड़ो बचिड़ो बि हथु कई। उहो हिन हथु करे हिन छा कयो जो फ़क़ीराणो वेस कई, फ़क़ीराणो वेस पाए
हिन छा कयो जो हरणीअ जो मुंहुं जेको आहे उन हरणी जे मुंहं ते कारह मले, हरणीअ जे मुंहं ते कारह मले। बाक़ी हुन जे हरणीअ जो जेको बचिड़ो हुयो उन जो मुंहुं धोई ॾाढो उनखे चिटो करे हार सिंगार करे ऐं उन शहर में घुमणु लॻो। फ़क़ीराणो वेस करे हरणीअ जो मुंहुं कारो कई ऐं बचिड़े खे वेंजारे सेंजारे हाणे उते घुमे। माण्हुनि जो ॾिठो त हिन शहज़ादीअ जी बानी हिकिड़ी उन बि इहो रंग ॾिठो, शहज़ादीअ जी बानीअ बि इहो रंग जो ॾिठो त अची शहज़ादीअ सां ॻाल्हि कई त शहज़ादी असांजे शहर में हिकिड़ो फ़क़ीर आयो आहे, उन सां हिकिड़ी हलणी आहे ऐं हिकिड़ो बचिड़ो आहे। बचिड़े खे त ॾाढो हार सिंगार कराए अथई, पर अलाए छो मादी जेका आहे उनजो मुंहुं हिन कारो कयो, उनखे खई घुमाईंदो थो पियो। बानीअ जी जो ॻाल्हि हिन ॿुधी त शहज़ादीअ चयसि त इन फ़क़ीर खां इहो हरणी बि वठी अच ऐं इहो बचिड़ो बि वठी आहे, छो जो हीअ नर खां नफ़रत कंदी, फ़क़ीर खे न पई घुराए। बाक़ी चई त इहो इन खां बचिड़ो बि वठी आहे ऐं इहो हरणी बि वठी आहे। बानी वई हिनखे चई त शहज़ादी थी चए त इहो बचिड़ो बि ॾे हरणी बि ॾे। हिन चयो मां ॾींदुसि पर मां पाण हलंदुसि, ईअं मां तव्हांखे न ॾींदुसि। बानीअ जी शहज़ादी खे ॿुधायो त चवे थो त मां पाण हलंदुसि। नेठि शहज़ादी चयसि त ठीकु आहे भला हिन फ़क़ीर खे वठी ज़ितो करे भला फ़क़ीर खे हरणीअ समेत वठी। हे आयो, शहज़ादी हिनखे चयो त जॾहिं मुंहिंजी बानीअ जी तोखां पुछियो, बानी तोखां चयो त शहज़ादी थी चवी त तूं हिनखे छो न ॾेसा न, तोखे वापसि मिली आहे। फ़क़ीर हिनखे चयो त शहज़ादी नाराज़ न थी त मां ॻाल्हि हिकिड़ी चवां। चई हा चयो। चई शहज़ादी ज़ाइफ़ां ज़ात आहे बेवफ़ा, तंहिंजे करे मां तुंहिंजे बानीअ ते एतबार न कयो, मां हुनखे न। शहज़ादी चयसि इहो वरी कीअं? हाणे शहज़ादी नरनि ते कावड़ियल लही, हे न वरी चयसि त तव्हां आहियो बेवफ़ा। शहज़ादी चयसि इहो कीअं? फ़क़ीर चयसि त शहज़ादी मां हिकिड़े भेरे ॾिठो ख़्वाबु, शहज़ादी मां हिकिड़े भेरे ख़्वाबु ॾिठो, मां ख़्वाब में ॾिठो त मां थी पियो आहियां हरण ऐं मूंसां गॾु उते हरणी बि आहे ऐं मुंहिंजो हिकिड़ो बचिड़ो बि आहे। हिकिड़े ॾींहुं उतां जो बादशाह आयो शिकार ते, असां टई वञी उते लिकी वेठासीं। इतफ़ाक़ सां कंहिं नौकर जी नज़र पइजी वई असां ते, असांजो ॾिठो त हिन असांखे ॾिठो आहे त असां भॼणु लॻासीं। पर जेका मुंहिंजी मादी हुई न, उहा मूंखे बि छॾे बचिड़े खे बि छॾे ऐं अॻियां भॼणु लॻी। उहा भॼणु लॻी त मां बचिड़े जे करे बीह रहियुसि, मुंहिंजी मादी भॼी वई। मादी जो भॼी वई, मां जो उते बीह रहियुसि त तेसि ताईं बादशाह जी नज़र असां ते पइजी वई ऐं बादशाह मूंखे तीर हयो। बादशाह जो मूंखे तीर हयो त उन तीर ते मां निंड मां छिरक भरे जाॻी पियुसि। बसि उन ॾींहं खां पोइ शहज़ादी मां हाणे दुनिया खे ॾेखारींदो थो वठां त ज़ाइफ़ां बेवफ़ा। मां हिन जो मुंहुं कारो तॾहिं कयो, हीउ बचिड़ो मुंहिंजो जेको ख़्वाब में ॾिठो हुउमि, हिन बचिड़े खे सुहिणो सेब थो कयां थो, बाक़ी हूअ जो भॼी वई त उन जे करे मां हिन जो मुंहुं कारो कयो ऐं माण्हुनि खे ॿुधायां थो त ज़ाइफ़ां बेवफ़ा। शहज़ादी जो ॻाल्हि ॿुधी त शहज़ादी खे पंहिंजो ख़्वाब यादि अची, सोच में अची। सोचे शहज़ादी चयो त मां वारो ख़्वाब हिन वारो ख़्वाब आहे त तक़रीबन साॻियो। मां ॾिठो त मुड़ुसु भॼी वियो, हिन ॾिठो त ज़ाल भॼी वई। ईअं त न आहे त जेको ख़्वाब में मां पंहिंजो मुड़ुसु ॾिठो हे उहो ई साॻियो हुजे। अलाए केतिरो मर्दनि खां नफ़रत कंदसि, मां ईअं थी चवां, हे ईअं थो चवे। ज़िंदगी गुज़ारणी आहे, ज़िंदगी भलाई अञा केतिरी, अकेलो त माण्हू कोन थो ठहे। फ़क़ीर खे चईंदे फ़क़ीर तूं हिते तरस। इहो सोचे हिन पंहिंजे पीउ ॾे नियापो कयो त बाबा मां पंहिंजो मुड़ुसु चूंडियो आहे, मां शादी थी कयां। हिन जो पीउ अॻे ई हिन इंतज़ार में हुयो त शहज़ादी ज़िद तां लहे, शहज़ादी शादी करे। हुनजो ॿुधो उहो बि ॾाढो ख़ुशि थियो। नेठि हिन जी शादी थी इन मोदीअ जे पुट जेको फ़क़ीराणे वेस में।
ॾाढे धाम धूम सां हिन जी शादी थी। हाणे शादी जो थी त हे मोदी जो पुटु वठणु आयो, हिन खे पंहिंजे दोस्त, पंहिंजो जेको यार हुयुसि शहज़ादो, हे वठणु आयो उन जे लाइ हिन खे। पर हाणे थी वई हिन जी पंहिंजी शादी हिन सां। सो हिन छा कयो जो शादीअ वारी राति जीअं ई पाण में सुता त हे तलवार विच ते रखी सुम्ही पियो, छो जो हिनखे इहो हो त मां हे मुंहिंजे दोस्त जी अमानत आहे, मां हे उन खे ई वञी ॾींदुसि जंहिं तस्वीर ॾिठी आहे मुंहिंजे दोस्त जेको चरियो थी पियो आहे। शहज़ादी जो ॾिठो त शहज़ादी हिन खां पुछियो त हे छा, हे तलवार छो रखी अथई? हिन चयसि त मुंहिंजी पंहिंजे मुल्क में बास बासियल आहे, जेसि ताईं उहा न ॾींदुसि न, ईअं सम्झ त मां कसम खयो आहे त मूं ते सभु सुख हराम। शहज़ादी बि ज़िद न कयो। ॾींहुं थियो, हिन खे चई त हाणे असां हलूं पंहिंजे मुल्क। शहज़ादी पंहिंजे पीउ खां इजाज़त वरिती, बादशाह हिन खे मोकल ॾिनी, सुखड़ियूं बाखड़ियूं नौकर चाकर ॿेड़ा ॾिनई, ॿेड़नि ते तयारु करे हिननि खे रवानो कई। हे हलंदा हलंदा नेठि अची पंहिंजे मुल्क पहुता। हिन खे वठी आयो, पोइ हिन खे ॿुधाई, जेॾीमहिल लथा पंहिंजे मुल्क में पहुता त हिन खे ॿुधाई, पर हाणे त हिन शादी जो कई, हिन खे ॿुधाई। हिन खे वठी आयो पंहिंजे दोस्त वटि। हिनारो दोस्त साॻियो सुतो पियो हुजे, बीमार लॻो दोस्त हिनारो सुतो पियो हुजे शहज़ादो। शहज़ादे जे साम्हूं आणे ऐं हिन अंब घुरायो, अंब घुराए ऐं जीअं तस्वीर में शहज़ादी बीठी, हिन शहज़ादी खे ईअं बीहारे ऐं अंब हथ में। शहज़ादी जीअं अंब हथ में पकड़ियो त उहो जेका महल में तस्वीर छपियल हुई, उहा साॻी ॼण तस्वीर बणी। साॻी तस्वीर बणिजी वई। हिते हिन मोदी जे पुट शहज़ादी खे चयो त ही मुंहिंजो बादशाह हो, ही मुंहिंजो बादशाह हो, मां हां हिन जो यार ऐं मां मोदीअ जो पुटु। मां हे जेके तकलीफ़ूं कयूं तोखे जेको तोला जेके तकलीफ़ूं कयमि, इहे सभु मां कयूं हिन जे लाइ, छो जो हिन ॾिठी हुई तुंहिंजी तस्वीर, ऐं जीअं तुंहिंजी तस्वीर ॾिठी आई उन ॾींहं खां पोइ हिन मुंहिंजे यार जो हाल इहो आहे जो हिन तस्वीर जे अॻियां ई हथ टंगियूं अंब पियो थो घुरे। सो हाणे इहो साॻियो अंब हथ में पकड़ी इन तस्वीर वांगुरु थी बीहे, मुंहिंजो यार तोखां अंब घुरे, तूं हुनखे अंब ॾेई राज़ी कर, छो जो मां वठी तोखे इन जे लाइ आयो, मुंहिंजो बादशाह इहो आहे, माना ईअं सम्झ त हाणे तूं उन जी मिल्कियत आहे, मां हुनजो यार आहियां, मां सिर्फ़ु तकलीफ़ कशाला पंहिंजे यार जे करे कया, ऐं मुंहिंजो यार परेशान लॻो पियो, हाणे मुंहिंजे यार खे राज़ी कर। राणी तस्वीर वांगुरु ई अंब पकड़े बीह रही। शहज़ादे खे वठी आयो, शहज़ादे जीअं ॾिठो साॻी तस्वीर, हूअं भित में चिंबड़ियल हुई, हीअ हिते बीठी पर अंब साॻे हथ में। शहज़ादे ईअं हथ उभो करे चयसि त महबूब मूंखे अंब ॾे, त शहज़ादी खणी हुनखे अंब ॾिनो। जीअं अंब ॾिनईसि त हे ॼण होश में अची वियो, हिन जी चरियाप जेका आई उहा चरियाप ख़तमु थी। शींहं इहो किसो पूरो करे मेहार खे चयो त म्या यारी अथई त यारी त इहा, बाक़ी हो बि को तुंहिंजो यार हो, तोखे मौत जे मुंहं में ॾेई पंहिंजो मतिलबु पूरो करे हलियो वियो, तूं अञा थो चई त इहो मुंहिंजो यार आहे। हल हाणे मारियईं कोन थो, जेदां ॼाए थो, जिॾां जो आहीं ओॾां वञ। त शींहं हिनखे हयाती बख़ी हे उथियो, पंहिंजी वाट वठी जिथां आयो हो अची जंग में मेंहूं चारींदो हो। बसि सोचईं त हाणे बादशाह वॾो माण्हू आहे, उन सां बराबरि यारी ठहे कान थी, हाणे मूं ते जेको हुयो यार जो फ़र्ज़ु, मां पंहिंजो फ़र्ज़ु पूरो कयो। अची पंहिंजियूं वरी साॻियूं जीअं मेंहूं चारींदो हो, अची पंहिंजियूं मेंहूं चाढ़ण लॻो।